अस्सलाम वालेकुम दोस्तो। ॿकरियूं पालियो ऐं पैसा कमायो। ॿकरियुनि जो कारोबारु निहायती नाणो ॾींदड़ कारोबारु आहे ऐं तमामु घणा पैसा उन मां कमाए सघिजनि था। हीअ ॿकरियूं मां ॾिसी रहिया आहियो। सियारे में ख़ासि तौर ते ॿकरियुनि खे ॿॿुर जी टारी लाज़मी खारायो, छाकाणि त सियारे में ॿकरियुनि ते बीमारियूं हमिलो कंदियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते थधि जेका हिन वक़्तु तमामु शदीद थधि आहे, उनजे करे उन थधि खां बचाइण जे लाइ उनखे ॿॿुर जी टारी ॿकरियुनि खे ॾियणु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं जेसिताईं ॿकरियुनि जो ख़्यालु न रखिबो तेसिताईं ज़ाहिर आहे उनजी पालना जो को बि फ़ाइदो कोन्हे को, ऐं उहे ॿकरियूं बीमार थींदियूं ऐं नतीजे में मायूसी थींदी। उनजे करे तमामु ज़रूरी आहे त ॿकरियुनि जे सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखो ऐं चारे जो पिणु। हाणे हीअ ॿॿुर जी टारी खाइनि पियूं ऐं हीअ गरम रहंदियूं, नतीजे में राति जो हिननि खे कंहिं तरह जो को बि जेको आहे सो सीउ न लॻंदो ऐं थधि न लॻंदी। ऐं हीअ मंज़र आहिनि मेहनि जे वाड़े जा। हीअ अवां जेके हेठि ॾिसो पिया फोम टाइप जेके तव्हां पीस ॾिसो पिया, दरअसल हीअ प्लस्तर थियल आहे, उनजे मथां इहे रखियल आहिनि त जीअं मेहूं वेहनि त उन्हनि जी कुखियूं वग़ैरह ज़ख़्मी न थियनि। ऐं हीअ असांखे तालिब सम्झाए पियो, हीअ उनजो आहिरो आहे ऐं ॿिन्ही पासनि खां इहे जेके आहिनि इहे कालीन खणी तव्हां सम्झो त मेहनि जे लाइ आहिनि, त जीअं उन्हनि ते वेहनि त मेहनि जो खे का तकलीफ़ न थिए ऐं नुक़सानु न पहुचे। पेशाब वग़ैरह जे लाइ नाली ठहियलु आहे ऐं उतां खां पेशाब हलियो वेंदो ॿाहिरि। अहिड़ी तरह ई साम्हूं मेहूं बीठियूं आहिनि, हिन वक़्तु उस वठी रहियूं आहिनि ऐं ॿाहिरि बीठियूं आहिनि। हीअ जेके मेहूं आहिनि उहे थोरो देरि सां प्रोडक्शन ॾींदियूं आहिनि, पर आहिनि तमामु घणियूं फ़ाइदेमंद ऐं वॾी प्रोडक्शन ॾींदियूं आहिनि। हिते मेहूं 10-10 लख रुपए में वेंदियूं आहिनि। ऐं ॿी अहम ॻाल्हि त तव्हां वटि पंहिंजे वाड़े ते पंहिंजे माल जे फार्म ते फ्लैजिल ऐं उन सां गॾोगॾु पेनाडॉल सीरप ऐं उन सां गॾोगॾु PPR ऐं ETV जेका आहे सा उहा तव्हांजी तमामु ज़रूरी आहे। ऐं जेको वर्मिंग जो जेको हिन जी वैक्सीन आहे, यानी जेको पेट जा कीड़ा थियनि था जानवरनि खे, त उन जी दवा बि तव्हां वटि हुजे ऐं उहो बि तव्हां कयो। उनखां पोइ अचो त पाण मोहसिन भुरगड़ी जे पाण वाड़े खे घुमूं था। हाणे हीअ हुन ॿकरियुनि जे लाइ शेड ठाहियो आहे, जीअं त हुन मथे लोह जी छित ॾिनी आहे ऐं हेठां बि लोह जा ॼारियूं हुन ठाहियूं आहिनि। ऐं ॼारियूं ठाहिण सां इहो आहे त हुनखे वेंटिलेशन त मिलंदी, पर गर्मी में ॿकरियुनि खे तकलीफ़ ईंदी, छाकाणि त मथां बि लोह आहे, ॼारियूं बि लोह जूं आहिनि ऐं बीहनि बि हेठि थियूं। तंहिं करे कोशिशि इहा हुजणु खपे त ॿकरियुनि खे हमेशह एलिवेटेड, यानी हिकिड़े अहिड़े शेड ते बीहारिजे जेको शेड 5-7 फुट मथे हुजे, उनजे मथां प्लास्टिक पैलेट्स लॻाए ऐं उन ते ॿकरियुनि खे बीहारिजे त जीअं ॿकरियुनि में मौत जी जेका शरह आहे उहा वधी न सघे। छाकाणि त ॿकरियुनि जे पेशाब में हिकिड़ो हिकिड़ो गैस हूंदी आहे जेका ॿकरियुनि जे फिफड़नि खे तमामु घणो मुतासिर कंदी आहे ऐं पोइ ॿकरियूं मरी वेंदियूं आहिनि ऐं नतीजे में असां यकदमि मायूस थी वेंदा आहियूं ऐं सुठी प्रोडक्शन न वठी सघंदा आहियूं। हाणे हीअ तव्हां शेड न तमामु घणो ख़र्चु कयो आहे ऐं मथे इहे छतियूं जेके आहिनि उहे लोह जूं ठहिरायूं आहिनि, उते पखा बि लॻाराए छॾिया आहिनि। हाणे इहो थधनि इलाइक़नि में त इहो थी सघे थो जिथे टेम्परेचर 30 खां 40 जे विच में हुजे त उते त इहो लॻाए सघिजे थो, पर 40 खां मथे वारे टेम्परेचर में हीउ नथो लॻाए सघिजे। उते फ़ाइदो घणो न ॾींदो ऐं उते जेको आहे सो एलिवेटेड शेड हुजे ऐं प्लास्टिक जा पैलेट्स लॻल हुजनि ऐं उते ॿकरियूं बीहनि त उनजो वधीक फ़ाइदो थींदो ऐं मौत जी शरह बिन्ह न हुअण जे बराबरि हूंदी। हाणे हिन असांजे दोस्त मोहसिन भुरगड़ी हीउ जेको ठहिरायो आहे उहो तमामु वॾो आहे ऐं हिन में आउं सम्झां थो त हिकु ई वक़्तु 1000 खनि ॿकरियूं जेके आहिनि से उहे बीह सघनि थियूं। ऐं हाणे 1000 खनि ॿकरियूं उन जा अलॻि अलॻि ज़ाहिर हुन पोर्शन ठाहिया आहिनि ऐं पंखा बि लॻाया आहिनि त जीअं हुननि खे गर्मी वारी हालति में हुननि खे पंखा वग़ैरह जेको आहे सो हलनि ऐं गर्मी खां उहे बची सघनि।
ही तालिब बि चांडियो आहे असांजो भाॻियो आहे जेको दोस्त आहे मोहसिन जो, उहो मूंखे घुमाइण वठी आयो आहे ऐं हू असांखे हिन मुतलिक़ ब्रीफिंग ॾिए पियो ऐं उन ब्रीफिंग में तालिब जो चवणु आहे त मोहसिन ही नओं वाड़ो ठाहिरायो आहे ऐं फ़िलहालु कुझु ॿकरियूं हुन वरितियूं आहिनि ऐं बाक़ी बाद में वठंदो ऐं उहे ॿकरियूं जॾहिं हू कंप्लीट कंदो त उनखां पोइ बाक़ाइदे हिन जेको वाड़ो आहे उन जी इब्तिदा थी वेंदी। हाणे हिन में तमामु घणो ख़र्चु थो अचे ऐं मथे लोह थो लॻाइजे, हेठि उन जा ॿकरियुनि जा नंढा आहुरा ठहियल आहिनि ऐं आहुरनि सां गॾोगॾु जेको आहे सो ॿकरियुनि जे बीहण जी जाइ आहे, अलॻि अलॻि पोर्शन हुन में रखिया विया आहिनि। इहो थोरो मॉडर्न तरीक़ो आहे त के वॾियूं ॿकरियूं आहिनि, के नंढियूं ॿकरियूं आहिनि, के ढुकियूं ॿकरियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ वरी अलॻि अलॻि इहे सभु शयूं करणियूं थियूं पवनि, छाकाणि त जॾहिं ढुकियूं ॿकरियूं आहिनि त ॿकरियुनि जी आदत आहे हिक ॿिए सां विढ़णु ऐं उहे हिक ॿिए सां विढ़ंदियूं रहंदियूं आहिनि, त उनजे करे अलॻि अलॻि उन जा जेकॾहिं पोर्शन ठाहिजनि था, अलॻि अलॻि हिसनि में उन्हनि खे बिहारजे थो त पोइ ज़ख़्मी थियण ऐं हुननि जे ॿकरियुनि खे कंहिं नुक़सान जो अंदेशो नथो रहे। हाणे हीअ असांखे वठी हली रहियो आहे ऐं घुमाइण जे लाइ। हीअ हुनजो ॿाहिरियों पंहिंजो हिसो आहे जिथे भाण वग़ैरह रखंदा आहिनि, पोइ खणी वरी हीअ ज़मीन में भाण ॾींदा आहिनि। ॿकरियुनि जो फ़ाइदो इहो आहे त तव्हां जॾहिं गाह पोखियो था ॿकरियुनि जे लाइ त पोइ ॿकरियुनि जो ई भाण एॾो त ताक़तवर थिए थो जो अव्हांखे DAP ऐं यूरिया ॾियण जी ज़रूरत ई पेश नथी अचे, ज़मीन खे एतिरो बहितर बनाए थो। त हीअ वरी भाण जे लाइ पोर्शन्स आहिनि। तंहिं करे इन ॻाल्हि जो असांखे ध्यानु रखणु खपे त ॿकरियुनि जूं फोलड़ियूं उहे कॾहिं बि ज़ाया करणु न खपनि ऐं उहे असां हिकिड़ी कुंड ते गॾु कंदा वञूं। सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखूं ऐं सफ़ाई जेतिरी असीं कंदासीं ओतिरो असां फ़ाइदे में वेंदासीं। हीअ ॿकरियूं आहिनि हुन जूं ऐं तमामु आला नसुल जूं ॿकरियूं आहिनि। मोहसिन ख़ान जूं ही आला नसुल जूं ॿकरियूं आहिनि जंहिंमें गुलाबी बि आहे, कामोरियूं बि आहिनि ऐं ॿिया नसुल बि हिन में मौजूदु आहिनि। हाणे हीअ ॿकरियूं सच पुछो त जॾहिं मूं ते मालूमात वरिती त मूंखे इहो ॿुधायो वियो त 5-5 लख रुपया बि हिकिड़ी ॿकरी वञे थी ऐं के ॿकरियूं 10 लखनि ताईं बि वञनि थियूं। इहा ॾाढी हैरानगी जी ॻाल्हि आहे त शौक़ु वारा माण्हू उहे ॿकरियूं ख़रीद कनि था। हाणे हीअ तव्हां ॾिसो था त गुलाबी नसुल जो इहो छेलो हुयो ऐं हीअ वरी कामोरा ऐं मुख़्तलिफ़ ॿिनि नसुलनि जा ॿकरा आहिनि ऐं हिन में मादियूं बि आहिनि ऐं हिननि में इहो फ़ाइदो थो थिए त हीअ साल में त 2 दफ़ा न थियूं वियामनि पर 15 महीननि 16 महीननि ताईं हीअ 2 तूर ॾियनि थियूं ऐं घणे क़दुरु हीअ हिकिड़ो फर ॾींदियूं आहिनि। पर हिननि जो हिकिड़ो फर बि एॾो क़ीमती हूंदो आहे जो तव्हां उन मां तमामु ज़बरदस्त पैसा कमाए सघो था ऐं ज़बरदस्त नाणो कमाए सघो था। हाणे हीअ उहे सभई ॿकरियूं हिते बीठियूं आहिनि ऐं हिन में छेला बि आहिनि जेके उज़ह जी ईद ते पंहिंजो मोहसिन ख़ान विकिणंदो ऐं उज़ह जी ईद ते जॾहिं सुठे नसुल जा छेला माण्हू खणी थो वञे त हिकिड़ो छेलो उहो 5-5 लख रुपया बि करे थो, छाकाणि त माण्हू ख़ुशीअ सां उहो ख़रीद कनि था ऐं चाहिनि था त असां सुठो जानवर क़ुर्बान कयूं ईद वारे ॾिहाड़े। तंहिं करे हुन छेला बि वठी हिते रखिया आहिनि। ॿकरियुनि जे कारोबार जो इहो फ़ाइदो आहे त तव्हां उन्हनि जी वैक्सीनेशन वक़्त ते करायो, चारो उन्हनि खे बहितरु ॾियो ऐं उन जी हिफ़ाज़त कयो, माहौल उन्हनि खे तमामु सुठो ॾियो ऐं ॿकरी सभु कुझु खाई वेंदी आहे, हर तरह जो चारो खाईंदी आहे ॿकरी ऐं इवन निम जी टारी बि खाईंदी आहे। इहा तव्हांजे लाइ हैरानगी जी ॻाल्हि आहे, उहा हुनजे लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद आहे। सो ॿकरियुनि जो कारोबार जेतिरो बि तव्हां कंदव त उन मां तव्हां तमामु घणो नाणो कमाईंदव, तमामु घणा पैसा कमाईंदव। मूंखे उमेदु आहे त तव्हां हीअ वीडियो ॾिसी ख़ुशि थिया हूंदा ऐं काफ़ी शयूं अव्हांखे सम्झ में आयूं हूंदियूं ऐं जेकॾहिं को सुवालु हुजे त तव्हां ज़रूरु कमेंट कयो ऐं हिन रूमी गोट फार्म जे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, दोस्तनि सां वधि खां वधि शेयर कयो त जीअं उन्हनि ताईं इहा मालूमात पहुची सघे ऐं असां तव्हांखे हर 8 ॾींहंनि में हिकिड़ी वीडियो ॾींदासीं ऐं उन में माल जी पालना यानी चौपाए माल जी पालना मुतालिक़ अव्हांखे मालूमात फ़राहम कई वेंदी। ऐं सच पुछो त माल जी पालना मां तव्हां कॾहिं बि ग़रीब न थी सघंदव, सदाईं तव्हां अमीर ई अमीर हूंदव ऐं इन पालना में को बि ऐब कोन्हे। इवन
यूनिवर्सिटियुनि जा जेके पास छोकिरा आहिनि उहे बि बेरोज़गार थी हलंदा था वतनि उन्हनि खे माल पालणु खपे।